Here you are Dr. Ghulam Mustafa Shah Saab. मां हेठियनि महिमाननि खे पिंडाल में अचण ते भलीकार थो कयां। मोहम्मद अली पठान साहब, मुख्तियार समो साहब, कामरेड हैदर जोयो साहब, नगर जना साहब, गुलाम हुसैन कटबर, भाऊ दुर मोहम्मद बुरोड़ साहब, हाफिज सिकंदर अली दुन्यो, हाफिज अब्दुल सत्तार कोरजो साहब, अली बख्श पठान साहब, साले अब्बास साहब, डॉक्टर एहसान दानिश, प्रोफेसर अखलाक अंसारी साहब, डॉक्टर मजहर मुगल साहब, डॉक्टर रियाजत बुरड़ो, रिजवान गुल साहब, मीरल लपड़ो ऐं काशिफ मठा सोलंकी साहब खे गुज़ारिश भलीकार थो कयां। उन खां बाद में हिननि सिटुनि सां मूं साईं जगदीश आहूजा साहब खे स्टेज ते घुराईंदुसि त विझो ट्रोड़ हेॾे अचो सभु वधी, रनी कोट मां ताज तख़्ती लधी, पढ़ो ध्यान सां तंहिंजा सोना अखर, लिखियल लफ़्ज़ आहिनि त सिंधी बधी। तव्हांजे ज़ोरदार ताड़ियुनि में साईं जगदीश आहूजा साहब जंहिंजी मौज़ू आहे सिंधू तहज़ीब जो पस मंज़र ऐं पेश मंज़र। स्टेज ते वेठल महज़ूज़ महिमानों ऐं हाल में आयल सभई महज़ूज़ दोस्तों जी मां सिंधी अदबी संघ जो बेहता शुक्रगुज़ार आहियां ऐं अॼु उन ते नाज़ बि महसूसु कयां थो। सिंधी अदबी संघ जा जो हाल ॾाढो को सुठो कोन्हे को, इन करे थोरी शर्मिंदगी बि थींदी आहे त हेॾी असांजी अज़ीम अदबी संगत उन जा हाल कहिड़ा थिया आहिनि। पर हिन क़िस्म जा जॾहिं संजीदा प्रोग्राम कराए थी त पोइ सिंधी अदबी संगत ते असांखे नाज़ थिए थो ऐं असांजो ॾाढो सभ खां वधीक सख़्तु ज़रूरत चंद ॾींहं अॻु मां फेसबुक ते बि रखियो हो त हाणे 20 सालनि खां वठी ही जेको नौजवान नस्ल मां सियासत ख़तमु थी वई आहे, संजीदा मुतालियो ख़तमु थी वियो आहे, इवन असांजे सान्याबंद हलकनि में मां चवंदुमि त सान्या ख़तमु थी वई आहे। एॾो वॾो जेको अलमियो थियो आहे गुज़िरियल 2 ॾहाकनि में, हाणे असांखे इन मातमी दौर मां निकिरणो आहे। असांखे नए मुस्तक़बिल जी, नई सिंध जी, नई सिंधू तहज़ीब जी, सॼी आलमगीर इंसान दोस्त तहज़ीब जी तामीर करणी आहे, उनजी तकनीक जूं राहूं कढणियूं। मां को तारीख़दान न आहियां, साईं जन वांगुरु आर्कियोलॉजिस्ट या इन्हनि जो बि कोन्हे। मां बुनियादी तौर ते अमली जिदोजहद जो माण्हू रहियो आहियां। हिकिड़ा ख़्वाब, हिकिड़ा आदर्श जिन लाइ बि जेकॾहिं सॼो क्रेडिट वञे थो उहो शऊर असांखे ॾिनो त सिंधी अदबी संघ जो जेको बानीकार हो, बानीकारनि मां हिकु कामरेड सोभो ज्ञानचंदाणी, उन असांखे इहो शऊर ॾिनो। असां हुन सां गॾु रहियासीं हिक ई घर में। त ज़िंदगी जी माना छा आहे, ज़िंदगी जो मक़सदु छा आहे? ज़िंदगी जो मक़सदु इहो न आहे त तव्हां अचो था, कुझु तालीम हासिलु कयो था, शादी कयो था, ॿार ॼणियो था, मरी हलिया था वञो। बा माना बा मक़सदु ज़िंदगी आहे त तव्हां पंहिंजी ज़िंदगीअ खे वक़िफ़ कयो पंहिंजी धरतीअ लाइ, पंहिंजे देश जे माण्हुनि लाइ, समूरी इंसान ज़ात जी भलाईअ लाइ। त जेका बि अॼु मां रिसर्च हिते पेश कयां थो, जेको मुंहिंजो मौज़ू आहे, ख़ुदि हुन में मुंहिंजी दिलचस्पी छो पैदा थी आहे त उन रिसर्च जो महवर इहो हो जॾहिं त असां समूरी दुनिया में सभ खां वधीक इंसान दोस्त निज़ाम कहिड़ो वॾे सघूं था, इंसानियत जी बहितरीअ लाइ छा करे सघूं था, पंहिंजी धरतीअ लाइ छा करे सघूं था, पंहिंजे देशवासियुनि लाइ छा करे सघूं था। असां 20वीं सदीअ में जॾहिं शऊर जी अखि पटी, तॾहिं असां वटि इहो हुयो त सोशलिज़म ई सभ खां वधीक इंसान दोस्त नज़रियो आहे ऐं जेके क़ौमूं ग़ुलाम आहिनि उन्हनि जी आज़ादीअ लाइ जंग करणी ज़िंदगीअ जो वॾे में वॾो आदर्श आहे। त पोइ असांजो आदर्श ठहियो त सिंधी हिकिड़ी ग़ुलाम क़ौम आहे, उनजी आज़ादी जी वेड़ करणु उहो असांजी ज़िंदगी जो आदर्श जुड़ियो। ॿियो असांजो आदर्श इहो जुड़ियो त सिंध खे असां आज़ाद क़ौमुनि वांगुरु आज़ाद वतन जोड़े उते हिकिड़ो इंसान दोस्त निज़ाम ॾींदासीं
असांखे तरबियत मिली कामरेड सोबे खां, कार्ल मार्क्स खां, एंगल्स खां, त बहितरीन निज़ाम सोशलिज़म आहे। जॾहिं सोवियत यूनियन जो ज़वाल थो थिए 90 जे ॾहाके में, उहे समूरा आदर्श टुटनि था, उन वक़्तु उन फॉरेस्टेशन जे दौर में इहो सवाल थो पुछे त हाणे छा थींदो। सरमाएदारी दुनिया फतह जा नारा थी हणे, एंड ऑफ द हिस्ट्री जहिड़ा बकवास फार्मूला जेको आहे सुपरमेसी था गेन कनि, तारीख़ ख़तम थी वई, सरमाएदारी जी आख़िरी फतह थी वई। ॿियो हिकिड़ो अजीब जेको आहे थ्योरी थी अचे, क्लैश ऑफ सिविलाइज़ेशन, तहज़ीबुनि जो टकराव। ऐं तहज़ीबूं कहिड़ियूं? ओलह ऐं इस्लाम जो टकराव। बाबा ओलह त सरमाएदारी कल्चर जी तर्जमानी थो करे, ओलह का तहज़ीब कान्हे हिकिड़ो, ओलह सामूंडी तहज़ीबुनि जो मजमूओ आहे, ऐं इस्लाम मज़हब आहे। ऐं तव्हां उन्हनि ॿिनि खे जेके तहज़ीब जे दाइरे में ई नथा अचनि, उन जे टकराव जी ॻाल्हि था कयो। याने समूरी इंसान ज़ात खे भुलाइण जी कोशिशि कई वई त हाणे कंहिं बि नए इंसान दोस्त निज़ाम अचण जी का उमेद कान्हे का। हाणे इहा सरमाएदारी या साम्राज्यत जी फतह आख़िरी आहे, हाणे निजात जो को रस्तो कोन्हे, तव्हां हिनखे एक्सेप्ट करे छॾियो। उन फॉरेस्टेशन जे दौर में मुंहिंजी तहक़ीक़ जा दर खुलिया, सॼी दुनिया जे अंदरि खुलिया हूंदा, केतिरनि माण्हुनि हुन ते तहक़ीक़ूं कयूं त हाणे थियणो छा आहे। तॾहिं हिकिड़ो जेको तारीख़ जो वॾे में वॾो सबक़ु आहे, पंहिंजे माज़ीअ ते नज़र विझो त तव्हांखे पंहिंजो मुस्तक़बिल नज़र ईंदो। अॻु असां बि इन स्टाइल में जीअं न हिकिड़ो मज़हबी अक़ीदो थी वेंदो आहे त बसि हाणे कम्युनिज़म जे लाइ जिदोजहद करणी आहे, जॾहिं उहो टुटो त असांजी बि अक़ीदे परस्ती ख़तमु थी। पोइ असां खुलियल दिमाग़नि सां, खुलियल ज़हननि सां तहक़ीक़ शुरू कई त आख़िर एॾो बहितरीनु निज़ाम जंहिंखे असां वॾे में वॾो आइडियल पए सम्झो, उहो छो कोलैप्स थियो, आख़िर उन जी जाइ ॿियो कोई निज़ाम वठंदो या न। तव्हां ॾिठो हूंदो त सॼी दुनिया जे अंदरि जीअं चइबो आहे न टेक्टोनिक शिफ्ट ते ज़िलज़िलो अची वञे, सॼी दुनिया जी तरक़ी पसंदि तहरीक, आज़ादी जूं तहरीकूं 90 खां पोइ ज़वाल जो शिकार थी वियूं, मायूसीअ जूं शिकार थी वियूं। असांजा वॾा वॾा कामरेड उन्हनि चयो सॼी उमिरि असां जेको आहे सॼी जवानी न इश्क खे ॾिनीसीं, न धंधे खे ॾिनीसीं, इनकलाब खे ॾिनीसीं, हाणे असां वरी वञूं पैसा कमायूं। पोइ शॉर्टकट में असांजा कामरेड बि करप्ट थींदा विया। इहो जेको इख़लाक़ी ज़वाल आहे, उहे जेके इख़लाक़ी क़दुरनि जा सभ खां वॾा अलम बरदार हुआ, उन्हनि जेको आहे इख़लाक़ी पस्तीअ जा वॾा वॾा बदतरीन मिसाल क़ाइमु कया त सरमाएदारी दुनिया, साम्राजी दुनिया त उहा चाहे पई त इहा इनकलाबी लहर सॼी दुनिया मां ख़तमु थिए, ॿीहर न उभिरे। उन ई दौर में सॼी दुनिया जे अंदरि इहा पीड़ा उभिरी, जेके बि इंसान दोस्त न हुया त नओं निज़ाम कहिड़ो ईंदो, कीअं ईंदो, नओं फ़िक्र फ़लसफ़ो। ईअं त न आहे त जेको आहे इंसानु आहे त उहो सोचींदड़ ज़हन आहे। तॾहिं उन ज़माने में जॾहिं माज़ीअ ते नज़र विधी इन लाइ त मुस्तक़बिल नज़र अचे, तॾहिं हिकिड़ो इंकिशाफ़ थियो मुंहिंजी तहक़ीक़ में त असां मटेरियलिस्टिक दुनिया जे तज़िये तहत छापे कयो त सोवियत यूनियन जो अॻुवाण हो गोर्बाचोव। असांजे कम्युनिस्ट दोस्तनि उनखे गारियूं ॾियणु शुरू कयूं, अदा गोर्बाचोव जे करे सोवियत यूनियन टुटी वियो। हिकिड़ी शइ जेका क्लियर असांजे नज़रुनि में ई त कंहिं बि शइ जे उरूज ज़वाल जा सबब रुगो मौज़ू ई न हूंदा आहिनि, फ़क़ति इंसानी उन में न हूंदो आहे अमल, पर मारूज़ी सबब हूंदा। जॾहिं तव्हां इर्तिका जे कानूननि ते वञो था त अरबे सालनि खां काइनात वजूद में आहे, इंसान त हाणे आयो आहे लखे सालनि खां, पर उते बि धरतीअ जूं हालतूं तब्दील थींदियूं रहियूं, सॼी काइनात जूं हालतूं तब्दील थींदियूं रहियूं। तॾहिं साइंस जो जेको वॾे में वॾो फ़लसफ़ो जेको डार्विन क्लियर कयो, इर्तिका जो कानून, त मां पंहिंजी तहक़ीक़ जो बुनियादु बणायो इर्तिका खे। इर्तिका मां उन नतीजे ते पहुतुमि त उरूज ज़वाल जा ज़माना था अचनि, फ़र्दनि ते बि, क़ौमुनि ते बि, खितनि ते बि, ख़ानदाननि ते बि ऐं तहज़ीबुनि ते बि।
जॾहिं जेकॾहिं असांखे सम्झणो आहे त कल्ह मुहण जो दड़ो ठहियो, वरी उहो तबाह थियो, 3 भेरा थियो आहे। बाबुल जी तहज़ीब, मिस्र जी तहज़ीब, पेरूअ जी तहज़ीब, लैटिन अमेरिका जूं तहज़ीबूं, चीन जूं तहज़ीबूं, होॾां यूनान जूं तहज़ीबूं, इहे सभु उरूज ज़वाल जे पीरियडनि मां छो थियूं गुज़रनि? जीअं त मां बुनियादी तौर ते मुंहिंजी तहक़ीक़ जो मक़सदु हिकिड़े नए इंसान दोस्त सियासी निज़ाम जो हुयो, तॾहिं मां भेट कई सियासी सल्तनतुनि सां, रोमन एम्पायर। त हिकिड़ो ॿियो नतीजो मुंहिंजे आॾो आयो त सियासी सल्तनतूं, रोमन सल्तनत हुजे या ब्रिटिश एम्पायर हुजे या स्वेत एम्पायर हुजे या अॼु जी अमेरिकन एम्पायर हुजे, इहे जॾहिं पंहिंजे उरूज खे पहुचनि थियूं त उहे पंहिंजे ज़वाल ते अचनि थियूं ऐं उन्हनि जे ज़वाल खां पोइ उनजो ॿीहर को उभार कोन्हे। उन्हनि जो जॾहिं हिकिड़ो भेरो ज़वाल अची वियो त उहा एम्पायर वरी ॿीहर न उभरंदी। रोमन एम्पायर ख़तमु थी वई त ख़तमु थी वई। इंडस एम्पायर पॉलिटिकल एम्पायर, उहा उन दौर में जेका सपत सिंधुअ जे दौर में ई जॾहिं सॼो खितो हिकिड़ो हुयो, 7 नदियुनि जो देश सॾियो वेंदो हो, सपत सिंधु सॾियो वेंदो, उन वक़्तु ख़ुदि हिते बि हिकिड़ी वॾी इंडस एम्पायर हुई सपत सिंधुअ जे नाले सां। उहा सियासी रियासत जीअं जो तीअं क़ाइमु नथी थी सघे, इहो नामुमकिन आहे, आंटर आहे, नामुमकिन आहे। त असांजे दोस्तनि जो जेको इहो ख़्वाबु हो त सोवियत यूनियन टुटी वेंदो, वरी ओड़ो ई सोशलिज़म ॿियो ईंदो, त मां इन नतीजे ते आयुमि त न, नओं इंसान दोस्त निज़ाम ईंदो, पोइ उनजो नालो कम्युनिज़म हुजे, ह्यूमनिज़म हुजे, या जीअं मां तहक़ीक़ में ॾिनो आहे त नए इंसान दोस्त निज़ाम जो नालो ममता राज हूंदो। त कहिड़ो बि नालो थी सघे थो, पर नओं इंसान दोस्त निज़ाम ईंदो, साॻियो कम्युनिस्ट निज़ाम जंहिंजो तजुर्बो 20वीं सदीअ में थी गुज़रियो, उहो ॿीहर न ईंदो। पर ॿी अहम ॻाल्हि इर्तिका जे कानूननि में सियासी सल्तनतुनि ऐं तहज़ीब जे उरूज ज़वाल, उन में हिकिड़ो बुनियादी फ़र्क़ु मां ॾिठो। तहज़ीबूं जॾहिं उहा मिस्र जी तहज़ीब हुजे, उहा चीन जी तहज़ीब हुजे, चीन जेको कल्ह ताईं आफ़ीमी क़ौम पियो सॾिजे, सिंधी सुस्त क़ौम, चीनी आफ़ीमी क़ौम, अॼु चीनी सुपर पावर थी विया आहिनि। त तहज़ीबूं जेके हूंदियूं आहिनि, उरूज ज़वाल ऐं नए जन्म जे पीरियड मां गुज़रंदियूं, उन्हनि ते उरूज ऐं ज़वाल जा सवें ज़माना अची चुका हूंदा आहिनि, उहे बार बार ज़वाल जे पीरियड मां गुज़रंदा आहिनि, पर वरी उन्हनि ते हिकिड़ो नओं जनम बि थींदो आहे। इतां मूंखे हिकिड़ी रोशनीअ जी उमेद पैदा थी त असांजी सिंधु तहज़ीब जेका दुनिया जे क़दीम तहज़ीबुनि में आहे, मां बिल्कुलु शाविनिज़म में न वेंदुमि जेसि ताईं अथेंटिक नथो थिए। हिकिड़ी तहक़ीक़ इहा आहे त मिस्र जी तहज़ीब ऐं बाबुल जी तहज़ीब ऐं सिंधु माथर जी तहज़ीब, इहे हमअसर तहज़ीबूं आहिनि। हिकिड़ी दावा इहा आहे किन तारीख़दाननि जी त सिंध जी तहज़ीब उन्हनि खां बि पुराणी आहे। पोइ वरी मां कॾहिं बि नेरो नेशनलिज़म जो शिकार न आहियां थींदो त जीअं त असांजी तहज़ीब आहे, हरू भरू असां उनजी अज़मत जा छो गुण ॻायूं। असांखे सचाई पसंदि थियणु खपे। साइंस, आर्कियोलॉजी, फिलासफ़ी, तहक़ीक़ मां जेको सच मिले न, असांखे उन सच खे क़बूलु करणु खपे। त हिन वक़्त ताईं जी जेका बि तहक़ीक़ आहे, असां जेकॾहिं इन थ्योरीअ खे बि खणी एक्सेप्ट था करे वठूं, जेसि ताईं हींअर ताईं जी तहक़ीक़ आहे, त इहे तहज़ीबूं पंहिंजे दौर जूं हमअसर तहज़ीबूं रहियूं। पर इन्हनि सभिनी ते उरूज ऐं ज़वाल जा पीरियड आया, पर उन्हनि जो ॿीहर उरूज बि आयो आहे। इन नतीजे में मां जॾहिं 90 जे ॾहाके में वेही ॾिठो त गंधारा जी तहज़ीब, जंहिंजो मर्कज़ अफ़गानिस्तान आहे, 80 खां वॾी तबाहीअ जो शिकार आहे। बाबुल जी तहज़ीब सभ खां वधीक गल्फ वार खां पोइ तबाहीअ जो शिकार थी वई। त इजिप्ट जी तहज़ीब सभ खां वॾी डिक्टेटरशिप जे हथ में अची वई आहे। जॾहिं मां ख़ुसूसन 2 तहज़ीबुनि सां भेट कई, सिंधु तहज़ीब जी, गंधारा जे तहज़ीब जी ऐं इराक जे तहज़ीब जी, सिंधु तहज़ीब सां, त मां ॾिठो त उन्हनि जी हालति त अॼु असां खां बि बुरी आहे। इहे जेके क़दीम तहज़ीबूं आहिनि, उन्हनि जी सियासी तौर ते तमामु वॾी तबाही ऐं खूनरेज़ीअ मां निकिरनि थियूं। पर हिकिड़ी ॿी शइ बि मां नोट कई
80 खां वठी अफ़गानिस्तान तमामु वॾनि धारियनि हमलनि ऐं अंदरूनी भञटा जो शिकार आहे। 90 जी गल्फ जंग खां पोइ इराक़ बि ईअं ई जाग्राफ़ी तब्दीलियुनि ऐं वॾी अंदरूनी खूनरेज़ी ॿाहिरियनि हमलनि जो शिकार आहे। आख़िर उनजो तोड़ छा थींदो? ऐं पोइ मां भेंट कई सिंधु तहज़ीब जी ऐं गंगा जे तहज़ीब जी। असांजो जेको इंडियन सब कॉन्टिनेंट आहे, मुंहिंजे तहक़ीक़ जो हिकिड़ो ॿियो बि रहियो आहे, छो त हाणे मां लेक्चर में जेके टर्म यूज़ कंदुमि त असां वटि डोमिनेंट आहे इंडियन सब कॉन्टिनेंट, इंडस ऐं इंडिया, हिंदू ऐं सिंधु। इन्हनि टर्मनि खे क्लियर करण जी ज़रूरत आहे। असां जॾहिं इंडियन सब कॉन्टिनेंट चऊं था, पोइ जॾहिं असां उन तहक़ीक़ ते पहुतासीं, जॾहिं मां माज़ीअ जी रिसर्च ते आयुमि त इहा शइ थी त पहिरीं मुंहिंजी रिसर्च जो जी शुरूआत हितां खां थी त इनाम शेख हिकिड़ो जुमिलो लिखियो हो, छो त असां सियासी जदोजहद जा माण्हू आहियूं ईसाए मां, असां रुगो तारीख़ जो मुतालियो न कंदा आहियूं, असां दुनिया बदिलाइण जा ख़्वाब बि ॾिसंदा आहियूं, उन ख़्वाबनि ते पाण तापीर ते करण लाइ अमली जदोजहद बि कंदा आहियूं। असां उन्हनि किताबी दानिशरनि वांगुरु न आहियूं त असां ॿियनि खे रुगो नुस्ख़ा ॾसियूं, पर असां पाण अमल जे मैदान जा माण्हू आहियूं, इन करे मुसलसिल अमली जदोजहद में रहिया आहियूं। मां पहिरियों भेरो लिखण बि तॾहिं सिखियो जॾहिं आर्मीअ जे टार्चर कैंप मां गुज़री आज़ादु थियुमि त मां पहिरियों आर्टिकल लिखियो, हाउ टू बी अ गुड रिवोल्यूशनरी। असांखे कामरेड सोबो सेखारींदो हो ऐं ल्यू शाउचीअ जो किताब हो हाउ टू बी अ गुड कम्युनिस्ट। तॾहिं मां पहिरियों आर्टिकल लिखियो हो। तॾहिं असां वटि सवाल हो 90 जे ॾहाके में इनाम शेख कयो, जेको मुंहिंजो क्लासमेट बि आहे, त ऐं असां GSU जा गॾु मेंबर बि थियासीं, त आख़िर शिकस्तुनि ऐं शहादतुनि जो सिलसिलो, अणखुट सिलसिलो कॾहिं ख़तमु थींदो? इहो आम माण्हुनि जे सभिनि जे ज़हननि में हूंदो आहे। ऐं उतां खां मां तहक़ीक़ शुरू कई त आया जेकॾहिं असांखे इहो ॻोल्हणो आहे त सिंध जे ज़वाल जो, सिंधु तहज़ीब जे ज़वाल जो ऐं सिंध जी सियासत जे ज़वाल जा कारण ॻोल्हणा आहिनि, ऐं इहो ॾिसणो आहे त इहो ज़वाल जो पीरियड ख़तमु थींदो, नए जनम जो पीरियड कॾहिं शुरू थींदो, त पहिरीं त असांखे ॾिसणो पवंदो त उहो पंहिंजे माज़ीअ में हुयो छा। त इन करे ई मां जेको अॼु जो मौज़ू आहे रखियो आहे त पस मंज़र ऐं पेश मंज़र। पस मंज़र इहो आहे त तव्हां माज़ीअ खे ॾिसो त शिकस्तुनि जे ज़वाल जा पीरियड आहे। उन वक़्तु कामरेड सोबो चवंदो हो महाभारत ऐं रामायण पढ़ो तारीख़ जे किताबनि जे तौर ते, हिंदू मज़हबी किताबनि जे तौर ते न। इहे सिंधी माण्हू ज़रूरु इन्हनि ॿिनि किताबनि जो मुतालियो कनि। जॾहिं मां इन तहक़ीक़ ते आयुमि त सिंधु तहज़ीब ते उरूज ऐं ज़वाल जा पीरियड कहिड़ा आया आहिनि, ऐं सिंध जी हीअ तारीख़ जो ज़वाल, जाग्राफ़ीअ जो ज़वाल केसि ताईं आयो आहे, कॾहिं खां शुरू थियो आहे, त महाभारत जी तारीख़ में, महाभारत जी तारीख़ में टर्म थो मिले त सिंधु राज हुयो, गंगा तहज़ीब जो मर्कज़ दिल्लीअ जे भरिसां हस्तनापुर, ऐं सिंधु तहज़ीब जो जेको मर्कज़ आहे उते गादीअ जो अंदरि असांखे केकान बि मिले थो, मुल्तान बि मिले थो, पर कुरुनि जी जेका जंग लॻे थी कुरुक्षेत्र में, महाभारत में इस्तेमालु थियल आहे सिंधु राज राजा जयद्रथ। ऐं उहा जेका सिंध आहे, उहो जेको सिंधु राज आहे, उन में ही सॼो जेको महरगढ़ आहे बलोचिस्तान, समूरो अॼोको पाकिस्तान, सॼो पंजाब, असां जेको पंजाब चवंदा आहियूं, असांजे ज़हन में पंजाब रुगो ही पंजाब वेठल आहे, पर यूनाइटेड पंजाब, उहो सॼे जो सॼो, कश्मीर सॼो इंक्लूडेड, इहो सॼो सिंधु राज हुयो। ऐं उनजो हिकिड़ो ई राजा हो, राजा जयद्रथ। ऐं महाभारत जी जंग खां पोइ इन सिंधु राज जो, इन सिंधु सल्तनत जो ज़वाल शुरू थो थिए। उहा आहिस्ते आहिस्ते नंढनि नंढनि टुकड़नि में विरहाइजणु शुरू थी थिए। जॾहिं मां इहा शइ ॾिठी ऐं उन खां पोइ मां मुस्तक़बिल ते हलियो आहियां। महाभारत जी हिकिड़ी जंग में
सिंधु सल्तनत जो, सिंधु तहज़ीब जो, सिंधु राज जो ज़वाल शुरू थियो आहे ऐं उन खां पोइ वरी बि उन ते उरूज जे ज़वाल जा ज़माना आया आहिनि। जेको असांजो ब्राह्मण ज़मानो आहे, 6वीं सदी वारो राय ब्राह्मण थो चवां, राय घराणो, राय साहसीअ वारो, उन दौर में वरी उहो ई सिंधु राज जेको राजा जयद्रथ वारो आहे, सिंध खां वठी कश्मीर ताईं वरी तारीख़ में उहो ई सिंधु राज बहाल थो थिए ऐं उन जूं हदूं इहे ई आहिनि जेके सॼी सिंधु माथर जूं अॼु बि आहिनि। उन खां पोइ हिकिड़ी ॿी हैरत अंगेज़ तहक़ीक़ थी। असां सॼी ज़िंदगी विड़िया बि पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ु आहियूं। भुट्टो जीअं त पावर पॉलिटिक्स जो माण्हू हो, साईं GM सैद आदर्शी पॉलिटिक्स जो माण्हू हो, असां आदर्शी पॉलिटिक्स जा माण्हू हुयासीं, त असां भुट्टे जी पावर पॉलिटिक्स जे ख़िलाफ़ु हमेशह स्ट्रगल कई। पर मां हिकिड़ी नई शइ मुंहिंजे आॾो आई तहक़ीक़ में, त राय साहसीअ खां पोइ भुट्टो पहिरियों सिंधी हुक्मरान आहे जंहिं गिलगित बिल्तिस्तान चित्राल में बि वञी नुसरत खे बीहारियो आहे ऐं सिंध खां वठी कश्मीर ताईं माण्हुनि जूं दिलियूं जीतियूं आहिनि। इहो पहिरियों सिंधी हुक्मरान आहे। मां जॾहिं हींअर फेसबुक ते इहा पोस्टिंग रखी त मुंहिंजे दोस्तनि चयो, यार तो त पीपल्स पार्टी ऐं सिंध जहिड़ो किताबु लिखी पीपीअ ते हेॾी वॾी तनक़ीद कई आहे, तो गुज़र इलेक्शन में ईसा मेंबड़ खां चोपड़ी छपराए ऐं लिखराए जेको आहे पीपीअ जे ख़िलाफ़ु हेॾो मुआज़ खड़ो कयो, हाणे तूं वरी भुट्टे जी एॾी वॾी तारीफ़ थो करे। मां चयो तारीख़ जो सच जेको बि आॾो अचे उहो असांखे मञणु खपे। जेकॾहिं भुट्टे जो उहो करेक्टर आहे जंहिंजी अदराक ख़ुदि भुट्टे खे बि न हो, भुट्टे पाण बि कॾहिं इहो क्लेम न कयो आहे, न कॾहिं बेनज़ीर कयो, न कॾहिं ज़रदारीअ कयो, न कॾहिं बिलावल कयो आहे। पर तारीख़ जो हिकिड़ो सच मूंखे नज़र अचे थो। जेकॾहिं मुंहिंजी तहक़ीक़ ग़लति आहे, कोई ॿियो हुक्मरान विच में अहिड़ो आहे राय साहसी ऐं हुनजे विच में, त तव्हां ॿुधायो। ख़ुदि साईं GM सैयद भुट्टे खे जॾहिं इक़्तिदार में आयो त पहिरीं उनखे बि उमेदु हुई, साईं GM सैयद ॾे भुट्टो वियो त इंदिरा गांधी ऐं असांजे विच में क़ैदी आज़ादु करण लाइ नए आइन लाइ ताउन कर। ऐवान सदर में साईं GM सैयद हुन सां मुलाक़ात बि कई आहे ऐं उनखे इहे लफ़्ज़ बि चया। साईं GM सैयद हुनखे कहिड़ा लफ़्ज़ चया त राजा ॾाहिर खां पोइ तूं पहिरियों माण्हू आहे जेको आयो आहे, सॼो जेको आहे सिंधु माथिरीअ जे माण्हू जो पहिरियों हुक्मरान थियो आहे, तूं माना उन्हनि सां भलाई कर। पर मुंहिंजी जेका तहक़ीक़ हुई त राजा ॾाहिर जे दौर में असांजी सिंधु किथे बीठी आहे। सिंधु माथर में राजा ॾाहिर जी सल्तनत जूं हदूं कलर कहार ताईं आहिनि। सिंधु माथिरी उन दौर में बि ॿिनि रियासतुनि में विरहाइजी वई आहे, कश्मीर ऐं सिंध। कलर कहार जे पहाड़ियुनि ताईं, पहाड़ियुनि जे परियां कश्मीर आहे, हेॾां बाक़ी सिंध आहे। ऐं तारीख़ में हुनजो सबूत ईअं बि मिले थो त मां पाण जॾहिं कलर कहार ते वियुमि त उते हिकिड़ी तख़्ती लॻल हुई त कलर कहार हीउ चकवाल ज़िलो जॾहिं राजा ॾाहिर शहीद थो थिए ऐं हुनजो भाउ अलाए पुटु राजा जयसीना पंहिंजी आज़ादु सिंध जी फ़ौज खणी मुल्तान खां पोइ अॻियां थो वधे त कश्मीर जो राजा हुनखे चकवाल जी रियासत तोहफ़े में थो करे ऐं कलर कहार में जलावतन सिंध हुकूमत जो गादीअ जो हंधु थो जुड़े। हाणे मूंसां वरी फेसबुक ते किन दोस्तनि चयो न साईं कश्मीर बि सिंध जो हिसो हुयो। मां चयो राय घराणे में हुयो। जेकॾहिं चकवाल या कलर कहार सिंधु तहज़ीब जो या उन वक़्तु आज़ादु सिंध रियासत जो हिसो हुजे हा त पोइ उते जलावतन हुकूमत छो जुड़े हा? पोइ त उहो जेको आहे आज़ादु सिंध रियासत जो ई हुजे हा। हुनजो आख़िरी हंधु हुयो मुल्तान। अरोड़ खां पोइ जॾहिं मुल्तान फतह थी वियो त हुननि खे जलावतन हुकूमत क़ाइमु करणी पई, जंहिं बि अॻियां हली सर्वाइव न कयो। ऐं पोइ बाक़ी जेके बि माण्हू आहिनि सॼे पंजाब ॾे फैलिजी विया। उन वक़्तु उहो पंजाब न हो, उन वक़्तु कश्मीर हो, उहा सॼी सिंधु माथिरी। उन ई दौर में राय घराणे जे ई दौर में इहे ॿ टर्म सॼी दुनिया में ख़ुशूसन अरब दुनिया में फैलिया, सिंध ऐं हिंद। पर उन खां अॻु में छा आहे? उन खां अॻु में जॾहिं बि पर्शियंस आया आहिनि, ग्रीक्स आया आहिनि, उन्हनि सिंधु दरिया खे जॾहिं क्रॉस कयो आहे त उन्हनि सिंधुअ खे हिंदू चयो आहे ऐं इंडो चयो आहे। हींअर बि
सिंध ते हिकिड़ी डॉक्यूमेंट्री ठाहिण आया यूरोपियंस, उनजो डायरेक्टर इटलियन हो मिर्को पेंसेली, उहो जेको आहे न हर हर चवे इंडो सिविलाइजेशन या हिंदू सिविलाइजेशन। मां हुनखे खिली चवां, हे ममलकत ख़ुदा दादा हिंदू सिविलाइजेशन त न चओ, महाराज जाए कोन असांखे। पर हुनजी प्रोनाउंसिएशन में अॼु बि हू सिंधू न पियो चई सघे। ऐं पोइ मां हुनखे बार बार चवां पियो सिंधू सिविलाइजेशन, इंडू ऐं हिंदू न। हीउ जेको तारीख़ जो वॾे में वॾो बिगाड़ थी वियो, सिंधू मां इंडस थियो, असां भले प्राउड था थियूं त इंडिया खे नालो, इंडिया माना ई छा आहे, लैंड ऑफ इंडस, उनखे नालो उतां मिलियो आहे। पर असांजी पंहिंजी शनाख़्त गुम थी आहे। ॿियो ॿ शयूं जॾहिं क़ौमी ग़ुलामी ऐं मज़हबी जुनूनियत, उन्हनि सिंधू तहज़ीब जी शनाख़्त विञाए छॾी आहे। जॾहिं क़ौमी ग़ुलामी थिए थी त पोइ असांखां ॿोली बि खसिजे थी, उन ते रिसर्च बि ख़तम थी वञे, उनजे अदब ते बि सवालु अचे थो, उनजी सियासत ते बि सवालु अचे थो, हिकिड़ी ग़ुलामी जी नफ़्सियात जुड़े थी। पर असां सां ॿियो वॾो हाञो कहिड़ो थियो, असांजे जॾहिं मज़हबी इंतिहा पसंद वधी त हिंदुस्तान जी तहक़ीक़ बि बाइस्ड थींदी वई। हिंदुनि जो मोह थियो हरिद्वार ऐं काशीअ ॾे, ऐं मुसलमाननि जो मोह थियो मके शरीफ़ ॾे। हीअ सिंध जेका असांखे पोइ साईं जीएम से त शऊर ॾिनो, असांजो काशी हरिद्वार मको मदीनो सॼी सिंध आहे, असां पंहिंजे महवर खां मर्कज़ खां कटिजी वियासीं, उतां असांजी तहक़ीक़ ख़तमु थी वई। इहो साईं जीएम से तॾहिं क्रेडिट थो वञे त हुन असांखे इहो शऊर ॾिनो, सिंधी अलॻि क़ौमनि, सिंधी महज़िब आहे। ऐं ॿियो जेको हुन बहितरीनु किताबु लिखियो सिंधूअ जी साञा, हुन तहज़ीब जो शऊर ॾिनो असांखे। हाणे वरी बि मां हिते चवंदुमि, अक़ीदे परस्ती साईं जीएम सैद हुजे, कार्ल मार्क्स हुजे, अक़ीदे परस्ती वारो रवैयो रखंदव, तव्हां ॿ क़दम अॻियां हली बेहिजी वेंदव। हीअ ज़िंदगी वहंदड़ दरिया हुआ, जीअं सिंधू वहंदड़ दरिया हुआ, उते ख़्यालनि जी बि गहराई हुजणु खपे, उन्हनि जी बि वुसअत हुजे, उन्हनि जो बि फैलाव हुजणु खपे। त सिंधू तहज़ीब जे बारे में हिकिड़ी ॿी जेका मां टर्मिनोलॉजी यूज़ कंदो आहियां, त असांखे इवन हाणे इंडस सिविलाइजेशन खे बि रेज़िस्ट करणु खपे। जॾहिं मॉडर्न रिसर्च था कयूं, जीअं त मूं जे दड़े खां अॻु हड़प्पा जो शहर अॻ में मिलियो, त ब्रिटिशर्स बि उनखे हड़पन सिविलाइजेशन चयो। मां कल्ह बि जॾहिं रिसर्च पियो कयां त इंडिया में जेका वॾे में वॾी रिसर्च थिए थी, इंडियन रिसर्चर डॉक्टर शिंदे हर हर चए थो हड़पन सिविलाइजेशन, हड़पन कल्चर। पहिरीं त असां नेशनलिज़म जे असर तहत ईअं पिया सम्झूं त हड़पा पंजाब जो हिसो आहे, इन करे पंजाबी मुंहं जे दड़े जे बदिरां हड़पा जो टर्म था यूज़ कनि। पर जॾहिं मां वसी तौर ते ॾिठो त बेसिकली हड़पन कल्चर जो ट्रेडिशन ख़ुदि अंग्रेज़नि इन करे विधो अॻ में, छो त हड़पा जो शहर निकितो अॻ में। पर उहो ई डॉक्टर शिंदे इहो सभु कुझु चवंदे, जॾहिं हुन खां इंटरव्यू में सुवाल थो कयो वञे त तव्हांजी हीअ जेका हड़पन तहज़ीब आहे, उनजो न्यूक्लियस कहिड़ो आहे, 2006 हुनजा दरियाफ़्त थिया आहिनि, ऐं हुनजी लेटेस्ट जेका रिसर्च आहे उहा राखीगढ़ आहे। यानी सिंधू तहज़ीब असां जेका सम्झूं पिया त सिंधू दरिया जे किनारे सां जेको आहे, जितां जितां सिंधू दरिया लद्दाख खां हले थो ऐं ख़तमु थो थिए, असां सिंधू माथिरी उनखे सॼियोसीं, असां तिब्बत खे कॾहिं बि सिंधू माथिरी में शामिलु न कयोसीं। पर हाणे त ख़बर थी पवे त दिल्लीअ जे भरिसां हरियाणा जेको हुननि अलॻि कयो आहे, उते वॾे में वॾो सिंधूअ जो माॻ निकितो आहे, राखीगढ़। उहो राखीगढ़ उन ते तहक़ीक़ कंदे उहे ॾाढा प्राउड था थियनि। ऐं पर पोइ बि डॉक्टर शिंदे खां जॾहिं इंटरव्यू कंदड़ पुछे थी त हीअ जेका 12 लख स्क्वायर माइल ते सिंधू तहज़ीब फैलियल आहे, अञा बि हुनजो दाइरो वधंदो थो वञे, पर हुनजो न्यूक्लियस कहिड़ो आहे, मर्कज़ कहिड़ो आहे, त हुन यकदमि चयो प्रेज़ेंट सिंध ज़ोन। इहो यूट्यूब ते इंटरव्यू पियो अथव, तव्हां अॼु ॾिसी हुन प्रेज़ेंट सिंध ज़ोन छो चयो? हो सिंधी त कोन्हे, सिंधी नेशनलिस्ट बि कोन्हे, ऐं टर्म बि इंडस सिविलाइजेशन खां बि घणो बार बार हड़पन सिविलाइजेशन थो यूज़ करे, हड़पन कल्चर थो चवे। पर सिंध ज़ोन खे न्यूक्लियस छो थो चवे? जीअं साईं मुंहं जे दड़े जी तहक़ीक़ कई त
मुहन जो दड़े जी जॾहिं रिसर्च थी थिए त सॼी दुनिया हैरान छा ते थी थिए, नेहरूअ ताईं माण्हू प्राउड छो था थियनि त हा असां मुहन जे दड़े जा वारिस आहियूं, असां समूरा हिंदुस्तानी मुहन जे दड़े जा वारिस आहियूं। छो त मुहन जो दड़ो सॼियूं जेके बि तहज़ीबूं अॼु ॾींहं ताईं 1922 में त थी आहे, पर असां 21 सदीअ में आहियूं। लैटिन अमेरिका जूं तहज़ीबूं जेको आहे सामूंडी तहज़ीबूं किथे बि असांखे अर्बन सिविलाइज़ेशन जो अर्बन सेंटर शहरी तहज़ीब जो उहो मर्कज़ कंहिं बि तहज़ीब मां न मिलियो आहे जेको सिंधू तहज़ीब मां मिलियो आहे, जंहिंजो शहकार मुहन जो दड़ो आहे। त असां उहे माण्हू जीअं साईं चयो न असांजे DNA में आहे, मां साॻी इहा ॻाल्हि कंदो आहियां। इहो त असांजे DNA में आहे, असां सिंधू तहज़ीब जा वारिस आहियूं, उन जा रहवासी आहियूं, असांजे DNA में आहे। त पोइ असांजे DNA जा गुण कहिड़ा आहिनि ऐं अवगुण कहिड़ा आहिनि। मां हिकु शइ न आहियां ॾिसंदो, वॾे में वॾो अवगुण मुंहिंजे नज़र में कल्ह बि इहो ई फीथो हो डांद गाॾीअ जो, अॼु बि इहो ई फीथो आहे। नओं जदीद फीथो यूरोप ईजाद कयो, सिंधू तहज़ीब वारनि ईजाद न कयो। माना असां तरक़ीअ जे रफ़्तार में असांजा अबा ॾाॾा त अॻिते वधिया, पर उन खां पोइ जदीद तरक़ीअ जी फाल जेका निकिती उहा ओलह जे माण्हुनि जी निकिती, ओभर जे माण्हुनि जी न निकिती। ओभर जूं तहज़ीबूं जीअं ज़वाल जो शिकार थियो त उहे उन पीरियड खां पोइ वरी ओलह जूं तहज़ीबूं उभरी आयूं, ओभर जूं तहज़ीबूं न उभरियूं। पर पोइ मां ॾिठो त रिसर्च कंदे 19वीं सदीअ खां वठी ओभर जे तहज़ीबुनि जो ॿीहर जनम शुरू थियो आहे। मां जदीद सिंधी क़ौम जा बुनियाद उनखे थो विझां, जॾहिं जदीद सिंधी लपी हिकिड़ी थी, देवनागरी लपी बि हुई, हूअ बि हुई, ऐं अंग्रेज़नि जेको इहो कानून पास कयो त जेको अंग्रेज़ बि हिते ईंदो उहो सिंधी ॿोली पढ़ाईंदो सिखंदो, त ॿोलीअ जे बुनियाद ते मॉडर्न नेशन जी बिल्डिंग थी ईंदी आहे। 1852 खां सिंधी क़ौम जी जेका बिल्डिंग शुरू थी ऐं सिंधू तहज़ीब जी दरियाफ़्त थी 1922 में। इहो असांजो ॿियो वॾो हुयो। उन खां पोइ टियों जेको मरहलो आयो, असां वटि सियासी जदोजहद ॼेठमल परसराम साईं जेम्स चवंदा सिंधी खे जेको आहे न क़ौमियत जो उनजी शनाख़्त जो जेको शऊर ॾिनोसि ख़ुदि साईं जेम्स दगे ॼेठमल परसराम राजाणीअ ॾिनो। पर पोइ उहा तहरीक हली, असांजो शऊर उभरियो ऐं असांखे सिंधू तहज़ीब जो शऊर थियो। पर पाकिस्तान जे वजूद में अचण सां छा थियो त उहा समूरी तहक़ीक़ जंहिंमें सिंधी हिंदू स्कॉलर सभ खां अॻियां हूंदो हो, उहा डिसरप्ट थी वई। पाकिस्तान जे ठहण खां पोइ वारे पीरियड खे मां पीरियड ऑफ डिसरप्शन चवंदो आहियां। इहो टेम्पररी आहे, तहक़ीक़ ख़तमु थी वई आहे। भई मुहन जे दड़े ते फिल्म ठहे थी, हिते अचण जी इजाज़त कान्हे। हाणे सिंधुस्तान सपना भावाणी फिल्म ठाहे थी, उनखे सिंध अचण जी इजाज़त कान्हे। सॼो हिंदुस्तान सिंधू सरस्वती तहज़ीब ते रिसर्च थो करे, पर उहे हिंदुस्तान जे अंदरि सिंधू मागनि ते त रिसर्च करे सघनि था, पर हीउ जेको सिंध जेको न्यूक्लियर आहे, न्यूक्लियस ज़ोन आहे जेको पाण मञनि था, उते अची हू रिसर्च नथा करे सघनि। डॉक्टर शिंदे को सिंधी हिंदू बि कोन्हे को, इंडिया जा तमामु घणा माण्हू। हाणे सिंधू लिखत हिकिड़ी बेंगाली रिसर्चर दावा कई आहे, उन खां अॻु में केरला जे हिकिड़े नौजवान दावा कई ऐं बाक़ाइदा प्रोजेक्ट आहे उते। मां हिकिड़ी सोच रखी त असां फ्यूडलिज़म में रहंदे हर कमु न हिकिड़ो फ़र्दु करे थो, डोमिनेंट थो थिए। असां हिकिड़ा रिसर्च सेंटर खोलियऊं, सोचियोसीं त कामरेड सेबो मेमोरियल जोड़ींदासीं, उते असां सिंधू रिसर्च सेंटर जोड़ींदासीं। चाहींदासीं त सॼी सिंध जा रिसर्चर, सॼी दुनिया जा रिसर्चर सिंधी ॿोलीअ जी भञत ते, मुहन जे दड़े जी ॿोलीअ जी भञत ते रिसर्च कनि। असां लाड़काणे वासी उन्हनि जा मेज़बान थियूं त जीअं उन ते मुकमिल तौर ते हिकिड़ी जामे तहक़ीक़ करे सघनि। हू सॼी दुनिया में वेही तहक़ीक़ कनि था, पर सिंध में अची तहक़ीक़ नथा करे सघनि। ऐं जीअं साईं ॿुधायो, जेके तहक़ीक़ करणु अचनि था उहे हितां जी करप्शन ऐं बदनामीअ जे वर चढ़ी थी वञे। पर इहो बि हिकिड़ो आर्ज़ी पीरियड आहे, पीरियड ऑफ डिसरप्शन आहे। उरूज जो हिकिड़ो नओं पीरियड असां वटि अचे थो, जिते न रुगो गंधारा जी तहज़ीब, न रुगो बाबुल जी तहज़ीब, गॾोगॾु सिंधू तहज़ीब जे बि नए जनम जो, नए उरूज जो दौरु
शुरू थी चुको आहे, ईअं न त शुरू थींदो, उहो शुरू थी चुको आहे। हीउ जेको मां चवंदा आहिनि असां तमामु घणो सियासी ज़वाल अची वियो आहे, अदब बि उहो तकलीफ़ नथो थिए। हीउ समूरो ज़वाल सम्झो त नए जन्म जा सूर आहिनि। नओं जनम सूर खां सवाइ न थींदो आहे। जीअं त हीउ नई सिंधू तहज़ीब जे जनम जा सूर आहिनि। असांखे मायूसीअ मां निकिरणो आहे, असांखे नई सिंधू तहज़ीब जी आबियारी करणी आहे। असां पुराणी सिंधू तहज़ीब जा गुण इन लाइ न ॻायूं त असांजे वॾनि छा कयो। असांखे उन मां इहो सिखणो आहे त असां उन मां सिखी करे नई तहज़ीब कहिड़ी जोड़े सघूं था। माना उन पुराणी तहज़ीब में सुठियूं शयूं कहिड़ियूं हुयूं, सभ खां सुठी कहिड़ी शइ हुई, उहा दुनिया जी इंतिहाई पुरअमन तहज़ीब हुई। मिस्र में तव्हांखे फ़रौनियत मिले थी, फ़रौननि जा महल मिलनि था। यानी अॼु जेका सॼे यूरोप में सॼी दुनिया में तहक़ीक़ थी थिए त चवनि था त सिंधू तहज़ीब दुनिया जी यूनिक तहज़ीब आहे, जेका लखे मेलनि ते हूंदे बि उन वटि न का वॾी आर्मी आहे, न वॾी फ़रौनियत बादशाह हुआ, ऐं न ई को वॾो मज़हब आहे। माना मुलागिरी पंडितगिरी बि कान्हे का। सिंधू क़दीम सिंधू तहज़ीब पंहिंजे जोहर में सेक्युलर आहे, इंसान दोस्त आहे, पुरअमन आहे। इहे अज़ीम गुण आहिनि जेके असांजे DNA में। हाणे असांखे इन्हनि ई अज़ीम गुणनि खे खणणो आहे, पंहिंजी जदीद सिंधू तहज़ीब जो बुण बुनियाद इन ते रखिणो आहे त असां हिकु अहिड़ी इंसान दोस्त तहज़ीब ॾेई रहिया आहियूं। असांखे अॾणी आहे, उहो असांजो आदर्श आहे, इहो असांजो अमली जिदोजहद जो मैदान बि आहे त असां सॼी दुनिया खे न रुगो पंहिंजे सिंध जे हिननि मसइलनि मां अॼु निकिरी सघूं था, असां सिंध जे अंदरि हिकिड़ी नई रोल मॉडल इंसान दोस्त तहज़ीब जो मिसाल, सियासी रियासत जो मिसाल क़ाइमु करे सघूं था, जंहिंखे सॼी दुनिया जेका आहे न फॉलो कंदी, उन मां बि सिखंदी ऐं उहा रोल मॉडल बणिजंदी। उन जे तहत सॼी मुंहिंजी रिसर्च जा 3 बुनियाद बणिया। माज़ीअ जो त सिंधू तहज़ीब मां सिखी असां उनजो पेश मंज़र कहिड़ो पेश कयूं, नई सिंधू तहज़ीब कहिड़ी ॾींदासीं, पर उन नई सिंधू तहज़ीब जे अंदरि ॿियो उनजो सियासी बुनियाद कहिड़ो हूंदो। ही तबक़ाती समाज छा अणटर आहे, उनजो ज़वाल अणटर न आहे। मां चवां थो हिन तबक़ाती समाज जो ज़वाल अणटर आहे। असांजी क़दीम सिंधू तहज़ीब कंहिं बि डिक्टेटर जे ताबे न हुई, कंहिं बि मज़हबी मुले ऐं पंडित जे ताबे न हुई। नई जदीद असांजी जेका सिंधू तहज़ीब हूंदी उहा बि पंहिंजे जोहर में सेक्युलर हूंदी ऐं सभ खां वधीक उहा डेमोक्रेटिक हूंदी पंहिंजे पॉलिटिकल निज़ाम में, जीअं असांजो क़दीम पंचायती निज़ाम हो। तव्हां ॾिठो आहे सिंधू तहज़ीब जे बुण बुनियाद में बुनियादी तौर ते मदरी निज़ाम आहे। 20,000 साल मदरी समाज हलियो आहे, जंहिंजो महवर आहे हंगलाज माता। असां जंहिंखे हिंदू मज़हब सां ॻंढे छॾियो आहे, मां जेको चयो पिया न असांजी सॼी तारीख़ छा में डिस्टॉर्ट थी आहे मज़हब जे नाले में। असांजा सिंधू तहज़ीब जा वॾे में वॾा माग उहे नाले थी विया आहिनि, मनसूब थी विया आहिनि हिंदू मज़हब जे। उहे बेसिकली हिंदू मज़हब जा न आहिनि, उहे सिंधू तहज़ीब जा माग आहिनि। नतीजे में छा थो थिए त असांजी घणी मुस्लिम आबादी उन खां लातालुती थी वञे। हीउ त हिंदुनि जो मंदरु आहे। ऐं वरी हिंदू आबादी कलंदर, बाबा हीउ त मुस्लमाननि जो आहे। कलंदर छा आहे? शिवा नगरी आहे, शिवस्थान आहे। इब्न बतूता ई लिखे थो। शिव पंहिंजो डिक्शनरी ऑफ रिलीजन्स में हू असांखे ॿुधाइनि था त शिवा को जेको आहे न मिथोलॉजिकल गॉड कोन्हे, जेको त्रिमूर्ति में आहे। शिव इज़ द रियल करेक्टर ऑफ द हिस्ट्री, तारीख़ जो किरदारु आहे। ऐं शिव कहिड़ो किरदारु आहे? शिव इज़ द लॉर्ड ऑफ द इंडस वैली, यानी हू सिंधू माथिरीअ जो देवता आहे ऐं पहिरियों मेल गॉड आहे। पदरी समाज जो पहिरियों देवता बणिजे थो शिव। यानी उहे माग इर्तिका जा मदरी समाज जा तव्हांखे माग मिलंदा हिकिड़ा साड़धरे में। साड़धरे जे मंदर में जॾहिं मां वियुमि, हमेशह तव्हां ॾिसंदव शिव जो लिंग कीअं हूंदो आहे। शिव जो लिंग माना पदरी समाज जी अलामत आहे। उन खां पोइ
साड़ दरे में तव्हां ॾिसंदव यूनी माना जेको आहे मदर गाडेस काली, त हमेशह सेंटर छा रहियो आहे शिव जो लिंग, पर साड़ दरे में तव्हांखे छा थो मिले, इन शिव जे लिंग जेको आहे उहो मर्कज़ उहो न आहे, मर्कज़ मदर गाडेस आहे, काली देवी आहे। त असुल में जेके बि इंडियन मिथालॉजी तव्हां चओ था, जंहिंखे मां चवंदो आहियां त इहा जेका इंडस मिथालॉजी आहे, माना इहा सिंधु तहज़ीब जी मिथालॉजी आहे। पोइ हुन में मां फ़र्क़ु कंदो आहियां, टे वॾे में वॾा देवताऊं गॉड्स जेके चओ था, शिव सिंधु माथर जो आहे, कृष्ण गंगा तहज़ीब जो आहे, ऐं गौतम बुद्ध हिमालय जी तहज़ीब जो आहे, ओभर जी। पर इहे सभु हितां जे तहज़ीब जा माण्हू आहे। मां तारीख़ में वरी घणो न वेंदुमि, छो त मूंखे मुस्तक़बिल ते अचिणो आहे। त तहज़ीब जे इन सॼे पीरियड में महाभारत जी उन जंग में जितां असांजे पहिरियों भेरो वॾो सल्तनत जो ज़वाल थो थिए, तॾहिं मां इहो त मूंखे नज़र अचे त तारीख़ जो हिकिड़ो ॿियो पीरियड थो अचे, वरी ॿी नई महाभारत थी लॻे, ऐं उन नई महाभारत जे नतीजे में वरी नए सिर इंडस यूनियन जंहिंखे मां नालो ॾिनो आहे, नए सिर सिंधु राज जो नओं जनम थो थिए। ऐं उहा नई महाभारत जंहिंजो इंतज़ारु मूंखे 20 सालनि खां हुयो, मुंहिंजे तज़े में हुयो त इहा हिन सॼे खिते में लॻणी आहे। उन नई महाभारत जो आगाज़ 5 अगस्त ते थी चुको आहे। हीअ रवायती जंग न हूंदी जेका 15 ॾींहं हलंदी। ही जंगुनि जा जेके दौर हूंदा आहिनि उहे ॾहाकनि ताईं बि हलंदा आहिनि, चंद सालनि में बि हलंदा आहिनि, पर डिसाइसिव जेका जंग हूंदी आहे उहा शुरू त ट्रिगर ऑफ थी वेंदी आहे कंहिं ॾींहं ते, पोइ हुनजी तयारियूं हलंदियूं, नंढियूं नंढियूं झड़पूं हलंदियूं, क्लाइमेक्स वञी थींदो आहे कंहिं 10-15 ॾींहंनि जी कन्वेंशनल वार में। या जेकॾहिं जदीद तारीख़ सोवियत यूनियन जी खणूं था त ईअं बि थियो आहे त वॾे खां वॾी सल्तनत बिना कंहिं वार जे कोलैप्स थी वई, अलाए घणी क़ौमूं ईअं आज़ादु थी वई। त असांजो ज़वाल जो ही आख़िरी पीरियड आहे, जीअं चइबो आहे न राति जो पोयों पहर आहे, जंहिंखां पोइ नओं सिज जंहिंखे मां नालो ॾिनो आहे त सिंधुवास जो सिज उभरे थो। हाणे ही सिंधुवास जो लफ़्ज़ मां किथां आंदो, जॾहिं असांखे सपत सिंधु मिले थो त सपत सिंधुअ मां सरस्वती नदी उहा ड्राई थी चुकी आहे, उहा ख़तमु थी चुकी आहे, उन ते ॿीहर रिसर्च हले थी। ॾखण हिंदुस्तान जे केतिरनि जेको आहे तारीख़दाननि त हुनखे नालो ई ॾिनो हाणे सिंधु सरस्वती सिविलाइज़ेशन। सरस्वती नदी सुकी वई, असांजी सिंधु नदी ख़ुशकिस्मत नदी आहे जेका तारीख़ जे सफ़र में उन ते केॾा बि लाह चढ़ा आया आहिनि, उहा उरूज ज़वाल जा पीरियड आया आहिनि, उहा अॼु बि हयात आहे, उहा अॼु बि पंहिंजे मंज़िल ते पुॼे थी। अॼु बि सिंधु दरिया भरिजी आयो आहे, केॾा बि डेम ठहिया आहिनि, केॾियूं बि साज़िशूं थियनि थियूं, सिंधु जेको आहे समुंड ताईं पहुचे थी, पंहिंजे घर ताईं पुॼे थी, पंहिंजी मंज़िल ताईं पुॼे थी। ऋग्वेद जे रावीअ चयो हो त हीअ सिंधु असांखे पंहिंजे सोभ सां हमकिनार कंदी। तॾहिं मां सिंधुवास जो पहिरियों आर्टिकल लिखंदे चयो हो, असां पंहिंजूं सिंधुअ जे वारीअ में, सिंधुअ जे पेट में वारीअ जो ऋण पसी सिंधी माण्हू मायूस थी विया आहिनि त सिंधु ख़तमु थी वेंदी, सिंधु ख़तमु थी वेंदी, सिंधी ॿोली ख़तमु थी वेंदी। पर यादि रखो, असां जूं केॾियूं बि बदफ़ालियूं थियनि, इहे रुॻो असांजा ॾोह न आहिनि, इहे वक़्त जा पीरियड हूंदा आहिनि। जॾहिं वक़्तु फिरंदो आहे त वक़्तु जेको आहे फ़क़ीर खे बि बादशाह करे छॾींदो आहे। त क़ौमुनि जे उरूज ज़वाल जा पीरियड ईंदा आहिनि। सिंधु उहा ताक़त आहे, सिंधुअ में उहो साहस आहे जेको जंहिं असांखे कल्ह बि सोभ सां हमकिनार कयो, ऐं उहा ई सिंधु असांखे अॼु बि सोभ सां हमकिनार कंदी। असां जेकॾहिं सम्झूं था त अॼु सुठो अदब नथो तकलीफ़ थिए, अॼु सुठी सियासत नथी थिए, सकाफ़ती क़दुर तबाह थी विया आहिनि, त इहो सोकहिड़े जो पीरियड हो। सिंधु वरी भरिजी आयो आहे, सिंधु जी कुख वरी साई थी आहे। तव्हां यकीन ॼाणो, सिंधु वरी नवनि सरकश रूहनि खे जनमु ॾींदी, नवनि ॾाहनि खे जनमु ॾींदी। हिन नौजवान नस्ल में असांखे उमेदु आहे त हीअ नौजवान नस्ल नई सिंधु तहज़ीब जी आबियारी कंदो ऐं नओं रोल मॉडल जोड़ींदो, नओं इंसान दोस्त समाज ॾींदो, जेको ममता राज ते बीठल हूंदो, जेको इंसान दोस्तीअ ते बीठल हूंदो, ऐं सॼी दुनिया खे
इंसानियत जूं नयूं राहूं रोशन करे ॾींदो।